अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर थियणु प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। कल्ह खां या अॼु बि जेको सॼी सिंध में गर्मी जो पद जेको सो काफ़ी वधी रहियो आहे। जीअं अॼु बि 40+ हो, त असां थोरो ॻाल्हाईंदासीं हीट स्ट्रोक ते या गर्मी जे बचाव जे तरीक़नि ते ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु हिन सीज़न में जेको आहे सो हिन मौसम में ऐं डेंगी फीवर या डेंगी वायरस बि तमामु घणो वधी रहियो आहे। काफ़ी मरीज़ जेके आहिनि से अस्पतालनि में डेंगी फीवर जा या डेंगी वायरस जा अची रहिया आहिनि। उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त गर्मी खां कीअं बचे ऐं डेंगी वायरस खां कीअं बची सघिजे थो, ऐं जेकॾहिं को डेंगी जो मरीज़ आहे त उनजो इलाज जो कहिड़ो तरीक़ो आहे। उन सां गॾु ईद उल अज़हा बि अचण वारी आहे, त कांगो वायरस बि हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो वायरस आहे जेको जानवरनि खां इंसाननि ताईं पहुचंदो आहे। त जीअं त ईद उल अज़हा में ऐं जानवर तमामु वॾी तइदाद में जेके से माण्हुनि जे घरनि में ईंदा आहिनि, क़ुर्बानी लाइ ख़रीद कंदा आहिनि, त उन बारे में बि तव्हांखे मुख़्तसर ॼाण ॾींदासीं त कांगो वायरस छा आहे ऐं उनखां कीअं बची सघिजे थो। तव्हां बि टेलीफोन करे असांजे महिमान खां ऐं गर्मीअ बाबति या डेंगी वायरस बाबति को बि सुवाल हुजे त पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुची सघे, असां तव्हांखे उनजो जवाबु ॾियूं। जीअं त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त असांजो मौज़ू आहे हीट स्ट्रोक ऐं डेंगी। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डाउड यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची सिविल अस्पताल में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, वॾी महिरबानी तव्हां हिते आयो। डॉक्टर साहब, कुझु ॾींहंनि खां 2-3 ॾींहंनि खां जीअं अॼु बि काफ़ी जेका असां सिंध में या कराची में तमामु घणी गर्मी हुई, जॾहिं गर्मी जो पद 40 या उनखां प्लस थी वञे थो त हीट स्ट्रोक जा केसिस कुझु जीअं रमज़ान में बि काफ़ी असां वटि थिया आहिनि, ॾाढी अमवात बि थिया। त हिन वक़्तु गवर्नमेंट बि ॾाढी कॉन्शियस हुई, जेकॾहिं थोरो गर्मी जे जरिए उनखे फोरकास्ट जी ख़बर पई त एहतियात बि ॾाढा सुठा कया। पर गर्मी जेका असां अॼु काफ़ी हुई ऐं सुबुह अञा 1-2 ॾींहं शायदि वधीक बि रहे, त गर्मी खां बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? जॾहिं हीट स्ट्रोक हुजे या गर्मी हुजे त असां पाण खे बचाए कीअं था सघूं? वाइस साहब, पहिरियों त इहो त गैर ज़रूरी माण्हू घर मां न निकिरे कंहिं बग़ैर कंहिं एक्यूट एमरजेंसी वग़ैरह जे करे। ऐं जेकॾहिं घर खां निकिरिजे, जीअं ऑफिस वञिणो आहे या ॿिया रूटीन वर्क्स आहिनि जंहिंमें का एमरजेंसी न आहे, को रूटीन पंहिंजो जॉब आहे, त पहिरियों त फुल आस्तीननि वारा कपिड़ा तव्हां या पेंट शर्ट हुजे त फुल स्लीव जी शर्ट हुजे, ऐं उनखां पोइ तव्हांजी का हेठि जेकी आहे टोपी जेकी आहे जेकी रेस खां बचाइनि तव्हां, या उहा इस्तेमालु कयो, या अम्ब्रेला तव्हांखे हुजे अम्ब्रेला यूज़ कयो, यानी छटी। ऐं ॿियो जेकॾहिं ॿियो कुझु बि अवेलेबल न आहे त को कपिड़ो ई खणी तव्हां मथे ते रखो। ऐं घरां जॾहिं निकिरो त कोशिशि कयो त जेकॾहिं त कंहिं वटि गाॾी अवेलेबल आहे त इहा गाॾी जी एयर कंडीशन हलाइणु खपे हिन सीज़न में, ऐं ख़ासि करे हिननि ॾींहंनि में। जेकॾहिं एयर कंडीशन अवेलेबल न आहे त पोइ बि तव्हां गाॾी जे रस्ते वञो बजाए जे तव्हां पंधु वञो। जेकॾहिं पंधु वञो त कंहिं छांव वारे जेके एरियाज़ आहिनि उनखे तव्हां सिलेक्ट कयो, उन मां तव्हां पंहिंजी जॉब जी एरिया ते पहुचो। ऐं ॿियो जेको ख़ासि इंस्ट्रक्शन आहे त तव्हां वटि पाणी हर वक़्तु तव्हां सां गॾु अवेलेबल हुजे। तव्हां घर में पंहिंजो पाणी बॉइल कराए पंहिंजी बॉटल में 1 या 2 बॉटल्स पाणी जूं तव्हां सां मौजूदु हुजनि। ऐं बार हिन सीज़न में पाणी पीअण सां तव्हांजो हीट स्ट्रोक खां बहितरीनु तरीक़े सां बची सघिजे थो। ऐं ॿियो इन सिचुएशन में तव्हां कोशिशि करे जेतिरी फ्लूइड तव्हां यूज़ कंदव, जीअं जूस आहे, जीअं मशरूबात आहिनि या पाणी आहे, मतिलबु अहिड़े क़िस्म जूं शयूं अक्सर इस्तेमालु करण सां, शरबत आहिनि, ORS आहे, इहे पाण सां गॾु बोतल में खणी सघजनि था, इस्तेमालु करे सघजनि था। अच्छा, इन खां अलावा टाइम बि आहे, जीअं गर्मी जे टाइम खां अॻु में कमु कजे या वरी शाम जो कजे, इन्हनि वक़्तनि में? पीक टाइम वाहिद साहब हूंदो आहे तव्हांजो तक़रीबन 11 बजे खां वेंदे तक़रीबन 3:30 4:30 बजे जी रेंज ताईं। इहो जेको विच वारो टाइम आहे, इहो हिन में तमामु घणी गर्मी हूंदी आहे। इहे जेके टाइमिंग आहे इन में तव्हां कोशिशि करे अवॉइड कयो अननेसेसरी घुमण खां। या अॼुकल्ह जीअं शॉपिंग जो सीज़न आहे, हर कोई ईद करणु पियो वञे, पर जेकॾहिं उहे पाण सां गॾु पाणी रखनि ऐं उते ज़ाहिर आहे एरिया बि कंजेस्टेड हूंदी आहे, माण्हुनि जी ओवर क्राउडिंग हूंदी आहे। सो हिन में कोशिशि कजे कुझु वक़्तु अंदरि वञी वरी कुझु वक़्तु ॿाहिरि अचिजे। माना इहा इन प्रैक्टिस सां तव्हांजो काफ़ी हद ताईं हीट सुबुह शाम सवेर जेकॾहिं कमकार कजे त इहो बचाव जो वधीक बहितर आहे। बिल्कुलु। अच्छा, पाणी पाण सां हर वक़्तु रखणु घुरिजे? जी बिल्कुलु। पाणी तव्हां वटि जेकॾहिं निमकोल जो पाणी हुजे ORS, त उहो सभ खां मुफ़ीद आहे, तमामु सुठो आहे। छो त गर्मी में तव्हांजी स्वेटिंग थिए थी, पघर में तव्हांजा इलेक्ट्रोलाइट ऐं फ्लूइड सभु ॿई लॉस पिया थियनि, ऐं इन जे लॉस थियण सां तव्हांजा जेके जिस्म में नबकियात आहे इहे सभु घटिजनि था। त ORS जेकी आहे उहा आइडियल सोल्यूशन आहे।
पर जेकॾहिं को कंहिंखे ORS कोन थी वणे त सिंपल वाटर ई तव्हां सां सादो पाणी पाणी इस्तेमालु सादो करे पाणी सघो। हुजे उहो बि बहितर आहे। या के माण्हू लस्सी जो इस्तेमालु लस्सी जी बॉटल भरे वेंदा आहिनि, के खीरु खणी वठंदा आहिनि, के शरबत खणी वठंदा आहिनि। सो इहे सभु तव्हां कोई बि शइ तव्हां खणी रखी इस्तेमालु करे उहा पाण सां। काफ़ी ऐं फ़ाइदे बार बार हुनखे इस्तेमालु कजे त उहो सभ खां अच्छा, बहितर जेकॾहिं कंहिंखे हीट लॻंदी, जेकॾहिं कंहिंखे गर्मी लॻे त उन जूं निशानियूं कहिड़ियूं, उनखे कीअं ख़बर पए त कहिड़ियूं साइन सिम्पटम्स हिनखे हाणे गर्मी लॻे थी? वाइद साहब, पहिरियों त हुनखे बुख़ारु थींदो ऐं बुख़ारु एतिरो तेज़ हूंदो जो उहो आम शयुनि सां लहण जो ॾाढो फौरन जेके मुश्किल गर्मी थी लॻे, फौरन ॿाहिरि निकितो, फौरन उनखे चक्कर अची वियो आहे, किरी पियो, उन महिल बुख़ारु त नज़र नथो अचे? न, हिकु त हूंदो आहे बुख़ारु। हीट स्ट्रोक जो मतिलबु हूंदो आहे त या त उनखे फीवर हुजे या उनखां पोइ फौरन जीअं तव्हां खणी ईंदो त डिहाइड्रेटेड हूंदो। डिहाइड्रेशन जो मतिलबु इहो आहे त उनजी ज़बान सुकल हूंदी, अखियूं उन जूं अंदरि काफ़ी हद ताईं हली वेंदियूं, स्किन बिल्कुलु ड्राए, जंहिंखे रफ ऐं ड्राए स्किन चऊं, उहा हूंदी। पेशाब जो अचणु जेको आहे उहो तमामु घटिजी वेंदो। ऐं इन खां अलावा ॿियो जेको आहे सो पेशेंट जी पल्स जेकी आहे, पल्स रेट, उहो वधी वेंदो। जॾहिं तव्हां पल्स जो वॉल्यूम ॾिसंदव नब्ज़ जो त उहो तमामु घटिजी वेंदो। ब्लड प्रेशर चेक कंदव त उहो ड्रॉप थियणु शुरू थींदो। ऐं जिस्म जे कनि बि हिसनि में, पूरे बॉडी में या कंहिं बि हिसे में ख़ासि सूर बि थी सघे थो ऐं लिङनि में साणाई हिणाइप त मुंहिंजो सवाल थोरो हिन में हिनखे शइ खे मां थोरो अॻिते अञा वधाईंदुसि त जॾहिं पद वधे थो, गर्मी जो 40 मथे थियो त असांजो जेको थर्मामीटर छा उहो बि वधणु शुरू करे थो, उन में बि गर्माहट वधे थी? वाहिद साहब, छा हूंदो आहे त असांजो थर्मामीटर जेको असांजो हाइपोथैलेमस आहे, उन में असांजो हिकिड़ो सेटिंग टेम्परेचर आहे। उहो उन हद ताईं जेकॾहिं असांजो टेम्परेचर वधे थो त बॉडी खे कंट्रोल उन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, छो त हाइपोथैलेमस जेको आहे उहो तव्हांजे बॉडी जे टेम्परेचर खे पूरी तरीक़े सां कंट्रोल कंदो आहे। त छा पाणी घटंदो आहे, स्वेटिंग वधीक थींदी या टेम्परेचर वधंदो, इन करे हीट थी लॻे? हा, उन में ईअं थींदो आहे सभु। जॾहिं तव्हांखे हीट तमामु घणी लॻंदी त पहिरियों कंपनसेटरी मैकेनिज़म आहिनि जेके बॉडी जा, उहे एक्टिवेट थींदा। सही आहे। उन कंपनसेटरी मैकेनिज़म में तव्हांजा एड्रीनलिन, नाल एड्रीनलिन सिस्टम जेके वेसल्स ते इफेक्ट कंदा, जेके स्किन ते तव्हांजूं कैपिलरीज़ जा जेके मेश वर्क शुगर आहिनि, उन्हनि ते इहो इफेक्ट थींदो, उनजी डायलेटेशन थींदी, उन में फ्लो वधंदो ऐं हीट एवापोरेशन तमामु घणी थींदी, पसीनो थींदो। हा, ऐं जॾहिं एवापोरेट हीट ॿाहिरि निकिरंदी, जॾहिं तव्हांजे स्वेट ग्लैंड्स खे क्रॉस कंदी त उन में स्वेट ग्लैंड एक्टिवेट थी वेंदा, उहे स्वेटिंग यानी पाणी पैदा कंदा। उहो पाणी इन जे करे पैदा थींदो आहे त जीअं तव्हांजो उहो सरफेस जेको आहे थधो रहणु शुरू थिए, उनजो थधिकार कंट्रोल करे। पर इहो इन जो लिमिट आहे। अच्छा, जेकॾहिं उन लिमिट खां तव्हां क्रॉस कंदव त इहो जेको सेल्फ ऑटोमेटिक जेको सिस्टम आहे, जेको बॉडी जे टेम्परेचर खे कंट्रोल करे थो, इहो फेल थी वेंदो त पोइ ऑटोमेटिकली तव्हांजी बॉडी जो जेको टेम्परेचर आहे उहो वधणु शुरू कंदो। ऐं उहो अहिड़ो टेम्परेचर हूंदो आहे भाई साहब जेको आसानी सां कंट्रोल न आहे थींदो, फौरन वधी वेंदो ऐं हाई ग्रेड फीवर थी वेंदो। 102, 103, 107 ताईं बि इहो टेम्परेचर हलियो वेंदो आहे। सो हिकु इहो। ॿियो तव्हांखे क्लिनिकली क्लियर कट डिहाइड्रेशन नज़र ईंदी ऐं रेस्पिरेशन तमामु घणी वधी वेंदी पेशेंट जी, पेशेंट शॉक में वञणु शुरू थींदो ऐं इवन पेशेंट DIC में हलियो वेंदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं डिसिमिनेटेड इंट्रावास्कुलर कोगुलेशन। इहो प्रोसेस शुरू थींदो। उन जे प्रोसेस शुरू थियण सां पेशेंट ऑर्गेनिक फेल्यूअर में वेंदो। ऑर्गेनिक फेल्यूअर मां मुराद आहे रीनल फेल्यूअर थी वेंदो, लिवर फेल्यूअर थी वेंदो, रेस्पिरेटरी फेल्यूअर थींदो, ब्रेन फेल्यूअर थींदो त पेशेंट फेल्यूअर में वञणु शुरू कंदो। सो इहे स्टेप्स आहिनि तव्हांजे हीट स्ट्रोक जा। सो इन जे करे तव्हांखे इमीडिएटली हीट स्ट्रोक जे पेशेंट खे जेको आहे जल्दी डायग्नोस करे ऐं उनखे फौरन ट्रीटमेंट उनजो शुरू करणु खपे। अच्छा, ऐं ट्रीटमेंट जेसिताईं ॻाल्हि था हाणे हिन में थोरो ट्रीटमेंट लाइ अचूं था, उन ते अचूं था ट्रीटमेंट। पर जेकॾहिं हिकिड़ो रोड ते रस्ते ते हिकिड़ो माण्हू गर्मी में बेहोश थी पियो, किरी पियो, उते जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे फौरन उनखे छा कनि जेसिताईं उहो अस्पताल ताईं पहुचे? फौरन उनखे हिकदमि उनखे शावरे ते खणी अचनि ऐं जेकॾहिं छांव, हा, कंहिं शेड जे हेठां खणी अचनि ऐं उनजा कपिड़ा जेके आहिनि उनखे ओपन कनि ऐं जेकॾहिं उन वटि को पाणी या कुझु अवेलेबल आहे, पाणी आहे, कुझु बि कंहिं वटि आहे, कोई फ्लूइड आहे, पाणी आहे, कुझु बि हथ में आहे, उनखे तव्हां उनखे स्प्रे कयो ऐं कोशिशि करे उनखे मथां वरी हवा बि लॻायो त फौरन जेको बिल फौरन इहो तव्हांखे एग्ज़ैक्टली। ऐं एट द सेम टाइम तव्हांखे वटि ORS या कहिड़ो बि पाणी पीआरियो बि उनखे तव्हां फुआरो बि हणो। इहो माना फौरन करणो आहे जीअं उनजी गर्मी जो टेम्परेचर घटणु शुरू थिए। डॉक्टर साहब कॉलर बि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? अब्दुल मनान शेख थो ॻाल्हायां, लाड़काणे खां। वॾी महिरबानी अब्दुल मनान। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं मां डॉक्टर साहब खां पुछंदुमि तो इलाज। साईं मूंखे थोरो लीवर में थोरो मसइलो थी पियो पंहिंजो LFT जो।
तो मां डॉक्टर साहब ॾे आयो नेशनल मेडिकल सेंटर ते। डॉक्टर साहब मुंहिंजो इलाज बि न कयो, कुझु बि न कई। 1,65,000 रुपए जी पहिरियों टेस्टूं लिखी ॾिनई, उन खां बाद वरी वियमि, वरी नव टेस्टूं बि लिखी ॾिनई 1,32,000 रुपए जूं। मूंखे को बि फ़ाइदो न पियो। तकलीफ़ छा आहे तव्हांखे? उन खां पोइ मां मूंखे हिकिड़ो दोस्त हो जंहिं मूंखे हैदराबाद डॉक्टर सादिक मेमून ॾे वठी वियो। उन मूंखे ॾिसी मूंखे चई पुट तोखे कुझु बि न आहे, सिर्फ़ु तोखे जेको आहे न ब्लेड जी कमी आहे, बाक़ी को बि मेडिसिन इस्तेमालु न कंदो। 4 थैलियूं ब्लेड जी चढ़ाए। तकलीफ़ छा हुई? को लिवर जो मसलो हो तव्हां सां? थोरो जेको आहे न लीवर में माना गर्माइश थी वई, गर्मी में मां पंहिंजो जेको LFT करायो। हाणे तव्हांजी तबियत बहितर आहे? अल्लाह जी महिरबानी सां मां जेको आहे न हिकिड़ी ब्लेड जी थैली, उन मूंखे 4 चयूं, मां हिकिड़ी थैली चढ़ाई, मुंहिंजी माना बिल्कुलु जेको आहे नॉर्मल थी वई। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾियो था, वरी महिरबानी तव्हां फ़ोन कई, मां डॉक्टर साहब खां पुछां थो, तव्हांखे बिल्कुलु जवाबु ॾींदो। डॉक्टर साहब छा डॉक्टर चवे थो त असां तव्हां वटि आया हुआसीं, कुझु टेस्ट बि करायूं, त हिन जो जेको डायग्नोज शायदि को जॾहिं पेशेंट तव्हां वटि शुरू में अचे थो न जिगर जे हवाले सां, त तव्हांखे सॼियूं जेके टेस्ट आहिनि उहे तव्हांखे रूल आउट करणियूं पवंदियूं आहिनि। उन में हेपेटाइटिस B आहे, उन में C आहे, उन में डेल्टा वायरस आहे, वरी उनजा PCR आहिनि को पॉज़िटिव अचे, ऐं PCR तव्हांखे ख़बर आहे एक्सपेंसिव आहिनि। त जॾहिं PCR अचे, जॾहिं तव्हां हर शइ रूल आउट करे था सघो, 2 शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी डायग्नोसिस ऑफ इंक्लूजन हूंदो आहे, ॿियो डायग्नोसिस ऑफ एक्सक्लूजन हूंदो आहे। जॾहिं तव्हां सभु बीमारियूं साफ़ु करे हिक भर कंदव, पोइ का हिकिड़ी शइ साम्हूं ईंदी आहे। हाणे जीअं आउं सभु ॻाल्हियूं हिन जूं साफ़ु करे छॾियूं, जॾहिं कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते अचिणो हो त उन वक़्तु हिन फॉलोअप लास कयो, कॾहिं ॿिए हंधि पहुची वियो, त उतां हिनखे उहा ई ॻाल्हि थियणी जेकी असांखे अॻिते करणी, पर उहो हुनजो चांस टेस्टूं किथां ॿियंदा करायूं, इलाज किथां ॿियंदा करायूं, जेको शायदि तव्हां बि अॻिते हली करे उहो इलाज जेको सजेस्ट करियो जॾहिं डायग्नोज थिए। सो इहे सेटअप थींदा आहिनि, ऐं कंहिं को डिफिकल्ट केस बि हूंदो आहे जेको तव्हांखे वधीक इन्वेस्टिगेशन खां पोइ ख़बर पवंदी। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु हिकिड़े नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अमल अब्बास सां शुरू करियूं। असां जेको अॼु हीट स्ट्रोक ते ऐं डेंगी बाबति ॻाल्हि ॿोल करे आहियूं। हिकिड़ो कॉलर बि मूंसां गॾु पहिरीं उनखे शामिलु कयां थो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, मां जेकम अहमद खां ॻाल्हायां थो, फयाज़ अहमद कोसो जी। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मुंहिंजी अम्मा जी जेकी आहे शुगर आहे, उहा उन्हारे में सियारे में हेठि मथे लो थिए थो, ऐं पेरनि में सोजन थिए थो। अच्छा, पेरनि में सोज थिए थी, ॿियो छा थो थिएसि? सोजन थिए थो, मैदे में बार थिए थो, मैदे में सूर थिए थो। हाँ, का चेक कराए थे, का शुगर आहे, का ब्लड प्रेशर को ये चेक इलाज बाक़ायदा हले थो साईं, इलाज हैदराबाद जो इलाज हले थो, डॉक्टर सुरेश राठी जो। हाँ जी, उन्होंने इलाज हले थो। जी जी। गुर्दा ठीक अथसि? कॾहिं टेस्ट कराए थो गुर्दनि जी? गुर्दनि जो बि टेस्ट कराए साईं, गुर्दा बि सही अथसि। शुगर भी कोन्हे, ब्लड प्रेशर भी कोन्हे? जी, ब्लड प्रेशर अथसि, ऐं ब्लड प्रेशर बि नॉर्मल हूंदो अथसि, मैदो जो कमु नथो करे। अच्छा, मैदे में तकलीफ़ अथसि, इन करे तव्हां इलाज करायो था। बिल्कुलु, वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी तव्हांजी। जी डॉक्टर साहब, सवाल ॿुधो तव्हांजो। डॉक्टर साहब सवाल इहो त हुनखे मैदे में तकलीफ़ आहे, इलाज बि कराइनि था हैदराबाद मां, ऐं पेरनि ते सोज थी अचे, त छा जॾहिं गुर्दा ठीकु आहिनि त छा थी सघे थो? ॾिसो, इन जा वाइद साहब मैदे जे हवाले सां काफ़ी मल्टीपल डिज़ीज़िस आहिनि, ढेर सारियूं। पहिरियों अॻ में उहे असांखे रूल आउट करणियूं पवंदियूं। पहिरियों ड्रग जी हिस्ट्री वठणी पवंदी, त ड्रग कहिड़ा यूज़ थियनि था। ॿिए नंबर ते जेको आहे अंडरलाइंग एच पायलोरी जेको आहे उनखे असांखे रूल आउट करणो पवंदो। ऐं इन खां अलावा एच पायलोरी, इन खां अलावा ॿिए जेके मैदे जूं बीमारियूं आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल जंहिंखे एसिड पेप्टिक डिज़ीज़ चऊं, उनखे गैस्ट्राइटिस आहे, हेमरेजिक नॉन हेमरेजिक गैस्ट्राइटिस आहे, या ईसोफेजाइटिस आहे, या एट्रॉफिक गैस्ट्राइटिस आहे। इहे सभु शयूं ॾिसणियूं पवंदियूं। इन जे लाइ इहो आहे त हिनखे न, हिन जो मसइलो त पेरनि ते सोच छो थी? छा को गुर्दे जो गुर्दा बि ठीकु आहिनि, का जिगर जो मसइलो आहे, को दिलि जो मसइलो आहे? ॾिसो भाई साहिबु, जेकॾहिं पेरनि ते सोजन आहे, गुर्दा क्लियर आहिनि, त पोइ असांजो फोकस ॿियनि शयुनि ते वेंदो। हिकिड़ो दिलि जो मसइलो थींदो आहे, हिकिड़ो जिगर जो मसइलो थींदो आहे, ॿियो रेस्पिरेटरी सिस्टम जो बि मसइलो थींदो आहे। उन खां पोइ थायराइड जेके एंडोक्राइन सिस्टम आहे, उन में बि को एडवाइस इहा हूंदी त पंहिंजे कंहिं जेके एक्सपर्ट फिज़िशियन उन्हनि जा हुजनि, जेके स्पेशलिस्ट हुजनि, उन वटि वञी अञा फुली पाण खे इन्वेस्टिगेट कराइनि। जेके ॿिया पोर्शन रहिजी विया आहिनि उहे सॼो वर्कअप थिए, उनजो सॼो इलाज थी सघे। जी जी। अच्छा डॉक्टर साहब, पंहिंजी ॻाल्हि बि हली त तव्हां चओ त जेॾीमहिल किथे कंहिंखे हीट स्ट्रोक लॻी थो रोड ते, रस्ते ते, शहर में किथे बि, त उनखे फ़ौरन तव्हां जेको बि पाणी आहे, थधो पाणी आहे, नॉर्मल पाणी आहे, उहो उन ते विझो।
उनखे पाणी पीआरियो छांव वारी जॻह ते वठी वञो ऐं जीअं पाणी बर्फ़ वारो मिली वञे त अञा वधीक आहे उनखां पोइ उनखे इस्पताल खणी वञो अच्छा जेका अक्सर माण्हू ईअं कनि त जॾहिं बि का गर्मी में माण्हू जेको लास्ट रमज़ान शरीफ़ थियो त जॾहिं बि उनखे गर्मी हीट स्ट्रोक लॻे पियो त बजाए पाणी विझण जे उनखे अञा इस्पताल ताईं पहुचण में कलाकु अधु लॻे पियो उन गर्मी में गाॾी विझी खणनि पिया त उहो गर्मी न पई घटे त पाणी विझणु उन जे मथां उन तां थधो पाणी विझणु उनखे जेको सो छांव में वठी वञणु उनखां इहो ज़रूरी आहे या फ़ौरन इस्पताल वञणु ज़रूरी आहे भाई साहब जेकॾहिं ॿई कम तव्हां एट अ टाइम करे सघो गाॾी में ई तव्हां वटि पाणी बि अवेलेबल हुजे ऐं तव्हां उनखे स्प्रे करे उनखे पाणी बि हणंदा वञो ऐं रस्ते में हलंदा ठीकु आहे पर फ़ौरन पाणी इहो हा पर इन वक़्तु इहो बि को मसइलो कोन्हे पर बेस्ट इहो आहे त तव्हां जेकॾहिं इहा फैसिलिटी थिए थी त इहो सुठो आहे न त अदरवाइज़ तव्हां इनखे शेड में वठी पंहिंजो पहिरियों त उनखे पाणी हणो ऐं पाणी पीआरियो उनखां पोइ तव्हां हॉस्पिटल में हिकिड़ो कॉलर आहे हलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम केरु अदा साईं मुजतबा रहमान अबड़ो लाड़काणे नो वॾी महिरबानी मुजतबा डॉक्टर साहब असां सां कॾहिं छा पुछंदो शायदि कॉल कटिजी वई मुजतबा जी ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल पई कई अच्छा डॉक्टर साहब जॾहिं हीट वारे माण्हू खे पाणी विधोसीं उनखे बहितर बि कयो उनखां पोइ इस्पताल वठी वञणु तमामु ज़रूरी आहे हा बिल्कुलु हॉस्पिटल वञणु इन जे करे ज़रूरी आहे त हीट स्ट्रोक जॾहिं पंहिंजे वक़्त ते सही ट्रीट न थिए त उन जूं कॉम्प्लिकेशन थींदियूं ऐं कॉम्प्लिकेशन में ख़ुदा न ख़ास्ता डेथ बि थी सघे थी त हाणे इन में इहो आहे त तव्हां उनखे फ़ौरन हॉस्पिटल वठी वेंदो त उनजी मॉनिटरिंग थींदी उनजो ब्लड प्रेशर आहे उनजो जेको यूरिन आउटपुट आहे जेके असां जेको आहे सो पेशाब जो जेको वाकुरो आहे उहा बि ख़बर पवंदी उन सां गॾो गॾु उनजो ब्लड प्रेशर माने इस्पताल वठी वञी उनजो मुकमल इलाज कराइणु तमामु ज़रूरी आहे त जेका उनखे कॉम्प्लिकेशन न थिए हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम सर अस्सलाम वालेकुम सर अदा वालेकुम अस्सलाम केरु अदा सर मां सरफराज़ थो ॻाल्हायां दादू खां वॾी महिरबानी सरफराज़ छा पुछंदो डॉक्टर साहब डॉक्टर साहब सवाल करिणो आहे सर मूंखे थोरी मादे जी तकलीफ़ हूंदी पोइ मां थोरी केयर न कई उन खां पोइ मूंखे हेपेटाइटिस बी जो असरु थियो जी मां डॉक्टर साहब कराची में बि ॾेखारियो उन खां पोइ वरी थोरो मां हलियो हुयुसि दादू हुयुसि यको मां ॾेखारे न सघियुसि हाणे माना काफ़ी टेस्ट करायां त नेगेटिव थी वरी पॉज़िटिव थिए थी इहो डॉक्टर साहब थोरो पुछिणो इलाज करायो तव्हां हेपेटाइटिस सी जो इलाज करायो जी जी डॉक्टर साहब खां अर्ली मां करायो उन खां पोइ मां न वञी सघियुसि बी जो इलाज करायो सी जो बी जो अच्छा हाणे तव्हां कॾहिं टेस्ट करायो त पॉज़िटिव आहे कॾहिं नेगेटिव आहे ईअं हा इहो थिए पियो थो थोरी केयर कयां थो वरी ठीकु आहे वरी जेके पाणी हाणे दादू जेको असांजो आहे मिनरल वारो नथा यूज़ करे सघूं कुझु जेको खाधे पीते जो कुझु फ़र्क़ु आहे त इंसान आहे इहो थिए थो मां काफ़ी तरह शयूं बंदि करे छॾियूं आहिनि इहो डॉक्टर साहब थोरो पुछणो हुयो ठीकु आहे डॉक्टर साहब चऊं था तव्हांखे वॾी महिरबानी सरफराज़ तव्हां वटि आयो उनखे हेपेटाइटिस बी जो इलाज अच्छा छा मां हिनखे थोरो सवाल खे इन करे ॿुधाईंदुसि त हिन जो पुछियो त मूंखे हेपेटाइटिस बी जो मां इलाज बि करायो पोइ किथे कमी पेशी बि रहिजी वई छा कॾहिं पॉज़िटिव कॾहिं नेगेटिव टेस्टूं हेपेटाइटिस बी जो इलाज खां पोइ अची सघनि थियूं न वाहे साहिबु हिन में इहो हूंदो आहे न त हेपेटाइटिस बी सरफेस एंटीजन जेकी आहे न उहा जीअं पॉज़िटिव थिए थी त पोइ असां PCR था करायूं PCR कराए पोइ उनजो ट्रीटमेंट कयूं था त PCR नेगेटिव थी वेंदी बाक़ी सरफेस एंटीजन जेकी आहे न उहा परसिस्टेंटली पॉज़िटिव रहंदी आहे काफ़ी अरसे ताईं के पेशेंट हूंदा आहिनि जंहिंमें वॉश आउट थी वेंदी आहे पर के हूंदा आहिनि जंहिंमां न थी सघंदी आहे कंप्लीटली बी सरफेस एंटीजन वेव ऑफ थिए या वॉश आउट थिए इहो इन जी परसेंटेज 3 खां 4 या 5% ताईं आहे मैक्सिमम बाक़ी 90% 95% तव्हां सम्झो त माना इहो वायरस एक्टिव कोन्हे ही ठीकु आहे हाणे हा हिन वक़्तु ई ठीकु आहे पर वरी बि असांखे फॉलोअप थियो ऐं उनखे ॾिसणो पवंदो आहे 6 महीननि में वरी साल में उनजो फॉलोअप उते जेकॾहिं लोकल को सुठो डॉक्टर आहे त मैदे लाइ उन सां कंसर्न कनि ठीकु आहे हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा साईं छा हाल ख़ुशि आहियो महिरबानी केरु था ॻाल्हायो किथां साईं अशफाक मोहम्मद थो ॻाल्हायां तखर खां वॾी महिरबानी छा पुछंदो डॉक्टर साहब साईं अर्ज़ु आहे त थोरो माथे जी तकलीफ़ थी पई हुई जी हा पोइ हुन में एंडोस्कोपी बि कराएसीं वरी एश पायलरी हुन में जेको आहे डायग्नोज थी हुई ठीकु आहे पोइ हुन में वरी जेको आहे एंटीबायोटिक्स बि खाधासीं पोइ वरी जेको आहे हुनजे वरी टेस्ट वग़ैरह कराएसीं त एश पायलरी ख़तमु थिए हाणे IBS रहे थो त IBS खे ख़तमु करण लाइ डॉक्टर साहिबु जेको आहे स्प्राइड रखियो आहे वरी लुसेक रखी आहे ऐं हिकिड़ो मेवलिक अचे थो उहो कंटिन्यूसली इस्तेमालु कयूं था त ठीकु आहे वरना कोई हिन जो मुस्तक़िल हल इलाजु सम्झ में अचे नथो वॾी महिरबानी ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे तव्हांजो बिल्कुलु डॉक्टर साहिब खां पुछूं था वॾी महिरबानी तव्हां साईं IBS खे कीअं ख़तमु कजे ॾिसो पहिरीं का दवा बि ॿुधाए पियो डॉक्टर जेकर खाए थो त ठीकु आहे इन ख़तमु करे सघे थो या न इहा वॾी प्रॉब्लम आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे वाहिद साहिबु त इरिटेबल बाउल सिंड्रोम जा मुख़्तलिफ़ टाइप आहिनि अमूमन 4 टाइप त फेमस आहिनि न
हिकिड़ो टाइप आहे हिकिड़ो जंहिंखे असां डायरिया डोमिनेंट चवंदा आहियूं, इरिटेबल बाउल सिंड्रोम टाइप डी, जंहिंमें डायरिया थींदा आहिनि। ॿियो इरिटेबल बाउल सिंड्रोम टाइप सी आहे, जंहिंमें कॉन्स्टिपेशन डोमिनेंसी थींदी आहे। ॿी इरिटेबल बाउल सिंड्रोम टाइप एम हूंदो आहे, जेको मिक्स वेराइटी हूंदी आहे, यानी कॾहिं डायरिया कॾहिं कॉन्स्टिपेशन। टियों हूंदो आहे इरिटेबल बाउल सिंड्रोम टाइप यू, जंहिंखे असां अनटैपेबल चवंदा आहियूं। हाणे चइनी जो जेको आहे इलाजु थोरो आहे इरिटेबल बाउल सिंड्रोम, पर चइनी में ड्रग डिस्ट्रीब्यूशन अलॻि आहे। हाणे हिकिड़ो पेशेंट मिक्स वेराइटी बि रखे थो, सुबुह जो डायरिया शाम जो कॉन्स्टिपेशन। हाणे इहे जेके एक्चुअल इरिटेबल बाउल सिंड्रोम रियली इज़ वेरी डिफिकल्ट टू ट्रीट आइडियली। असांखे छा आहे त उन में जेके शयूं असांखे बेसिक करणियूं। हाणे इन में जेको मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस ऑब्ज़र्वेशन ऐं बुक्स जेके नॉलेज ॾियनि था असांखे, या एक्सपीरियंस शेयरिंग आहे, एविडेंस बेस्ड मेडिसन आहे, उन जे मुताबिक़ जेको आउं चवां थो त जेके बेसिक ABCD आहे न उनखे ठीकु कजे। अमूमन इरिटेबल बाउल सिंड्रोम 90% स्ट्रेस सां थींदो आहे, एंग्ज़ाइटी ऐं टेंशन सां थींदो आहे, डिप्रेशन सां थींदो आहे। इंसान खे डिप्रेशन गुस्से सां कढंदा आहिनि ऐं कॾहिं GIT ते गुस्सो ईंदो आहे। GIT जो मतिलबु मैदे आंड्रनि इन्हनि ते। पोइ हाणे इन में इहो आहे त पहिरियों कोशिशि इहा कजे त जंहिं माण्हू अंडर स्ट्रेस में आहे उन खां निकिरे। दवाऊं जेकॾहिं वठे थो त ठीकु थो रहे, ऐं दवाऊं छॾे थो वरी साॻी भाई साहिबु इहो त आउं तव्हांखे सम्झायां थो, उहा ॻाल्हि त ॿुधायां। इहो असांजे मरीज़नि जो मसइलो आहे, उहे चवंदा दवा खाऊं था त ठीकु आहियूं, दवा छॾे वरी वापसि। उहा ई ॻाल्हि आहे न त स्ट्रेस जेसिताईं तव्हां बेसिक रूट आउट न कंदव त दवायूं हलंदियूं। दवायूं तव्हांजो स्ट्रेस उहो कमु कनि थियूं। जेसिताईं स्ट्रेस दवाउनि जे ज़ोर ते घटिजे थो तेसिताईं इरिटेबल बाउल सिंड्रोम में कंट्रोल अचे थो। जॾहिं तव्हांजूं वरी दवाऊं आउट थियूं थियनि, स्ट्रेस त उते ई पियो आहे न। तव्हां जेको बेसिक ABC, तॾहिं आउं तव्हांखे चयो त सभु ऑब्ज़र्वेशन एक्सपीरियंस जे बुनियाद ते जेको मूं कंक्लूड कयो आहे उहो इहो आहे त तव्हां बेसिक ABC सही कयो। बेसिक ABC जो मतिलबु इहो आहे त तव्हां स्ट्रेस पंहिंजी बॉडी तां हटायो, ख़ुशो खुरम रहण जी कोशिशि कयो, फ्रेश जूस आहे, फ्रेश फ्रूट्स खाओ, खीर वीर पियो, वॉकिंग कयो। थोरो पंहिंजी लाइफस्टाइल खे चेंज करें, दवाऊं बि इस्तेमालु कनि त हिन बीमारी ते कंट्रोल करे सघे थो। ऐं बाक़ी ख़तम करण लाइ इन में वॾो मुश्किल आहे, हिकिड़ो कॉलर टाइम लॻंदो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं मां मोहम्मद नवाज़ खेरपुर नाथन शाह मूं ॻाल्हायां पियो। वॾी महिरबानी मोहम्मद नवाज़, छा पुछंदो? मूंखे डॉक्टर साहिब इहो पुछिणो, मुंहिंजी माते में तकलीफ़ हुई, उन खां पोइ पायलरी पॉज़िटिव थी, वरी उहा बि छॾे वई। उन खां बाद में वरी टाइफाइड बुखार जेको आहे उहो मुसलसल रहे थो, उहो नथो छॾे। अच्छा, घणो अर्सो थियो आहे? जेॾीमहिल महीने में टेस्ट करायां त उहो टाइफाइड जेको पॉज़िटिव अचे थो। हाणे बि मां कराची वियो हुउमि त दाव में टेस्टूं करायूं, डॉक्टर साहिब खे ॾसियो हुयो त बि जेको आहे पॉज़िटिव आहे। इन जो छा थींदो? पोइ दवाउनि सां तव्हांखे फ़ाइदो न थियो? जी न, फ़ाइदो कोन्हे को। वरी उहो महीनो सॼो मुकमल कोरस खाधो, दवा उहा डॉक्टर साहिब जी, उहा खाइण खां पोइ वरी टेस्ट कराई, वरी साॻो पॉज़िटिव थी वियो आहे। ठीकु आहे, तव्हांजो कोई सवाल आहे तव्हांजो? ॿियो छा पुछणु चाहींदो डॉक्टर साहिब? मुंहिंजो बुखार आहे, टेम्परेचर बुखार आहे तव्हांखे? न, टेम्परेचर में बुखार नथो अचे। हा, थर्मामीटर में नथो। थर्मामीटर में नथो। अच्छा, असुल वाइस ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांखे जवाब। इहो छो आहे डॉक्टर साहिब? इहो त जेकॾहिं टेम्परेचर में न अचे त उनखे टाइफाइड तव्हां डिक्लेयर कंदो? तव्हांखे ॿुधायां थो। जी, एक्चुअल छा हूंदो आहे वाइस साहिब, जेके टाइफाइड टेस्ट आहे न, ऐं हिकिड़ी असां ॿिनि क़िस्मनि जो टेस्ट असां टाइफाइड लाइ रूटीन में यूज़ कंदा आहिनि। हिकिड़ी विडाल टेस्ट आहे, ॿी टाइफाइड टेस्ट आहे। हाणे ॿई नॉन स्पेसिफिक आहिनि, इन्हनि जो जेको यील्ड आहे उहो नॉन स्पेसिफिक आहे। हाणे छा आहे, IgM IgG ॿिनि क़िस्मनि जूं एंटीबॉडीज़ हूंदियूं आहिनि। हाणे टाइफाइड IgG कई अरसे ताईं पॉज़िटिव रही सघे थी, उन में साल बि लॻनि, के सदियूं बि लॻनि। हाणे छा हूंदो, आम GPs जेके लोकल प्रैक्टिशनर असांजा आहिनि उहे छा कंदा आहिनि, टाइफाइड बाबा टाइफाइड जो टेस्ट कराए। हाणे IgG टाइफाइड जी त पॉज़िटिव ईंदी। हाणे मसइलो इहो न आहे त असां रुगो उन IgG एंटीबॉडी खे थोरी न। हाणे ही छा करे, बसि मूंखे हिन जो इहो आहे त हिननि खे थोरो मेंटली सेटिस्फाई रहणो आहे। उन्हनि दवाउनि में फ़ाइदो थी चुको आहे, बगैर टाइफाइड जो कंसेप्ट ही कोन्हे। माने जेके दवाऊं खाए थो फ़ाइदो थी चुको आहे। 100 डिग्री या 99 पॉइंट समथिंग डिग्री को। हाणे अॼुकल्ह त सीज़न बि थोरी हॉट आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जेके दवाऊं खाए पियो उन मां उनखे फ़ाइदो थी वियो आहे। बिल्कुलु परेशान थियण जी ज़रूरत कान्हे। जेकॾहिं बुखार टेम्परेचर नथो अचे त बिल्कुलु ठीकु आहे। त हिनखे छो त टाइफाइड एतिरो नथी रही सघे जे दवाऊं खाओ पोइ बि रहे? मुंहिंजे ख़्याल में इहो न आहे। इहो थोरो सो कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे त माण्हू माना साइकोलॉजी जे तौर ते तव्हां ईअं सम्झो था, इन तरफ़ आहे, पर मरीज़ पंहिंजी दवा जे करे ठीकु थी। बिल्कुलु, हिकिड़ो ॿियो बि टेम्परेचर न आहे यानी कुझु न आहे। ठीकु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम, शरादो खुसो ठुलका पियो ॻाल्हायां सर। तमामु बहितरीन लाइफ लाइन तव्हांजो प्रोग्राम आहे, वॾी महिरबानी। मेडिकल जी ॼाण असांखे मिले पई। मां डॉक्टर साहब खां हिकिड़ो सवाल करणु चाहियां पियो जी जी त अॼुकल्ह वायरल डिज़ीज़ ते घणो कुझु थिए पियो ऐं वायरल डिज़ीज़ तमामु घणी फैलिजी चुकी आहे, जंहिंमें हेपाटाइटिस बी आहे, सी आहे। जी मुंहिंजो सुवाल इहो आहे त ख़ासि करे असां होटलनि ॿाहिरि निकिरूं पिया, सफ़र में मानियूं खाऊं पिया ऐं उहे माण्हू ख़बर बि न आहे जेके मानी पचाइनि था उनजो पघर आहे या उनजा हथ आहिनि या उहे अटो ॻोहिनि पिया, छा इहो बि को कॉन्टेक्ट न आहे? असांखे छा करणु खपे? आया इन्हनि होटलनि जी मानी खाइणु खपे या न खाइणु खपे? बहरहाल ज़हन में हिकिड़ो टेंशन रहंदो आहे, छो त वायरल डिज़ीज़ हिकिड़ी तमामु ख़तरनाक बीमारी आहे। ठीकु आहे, तव्हांजे जवाब वॾी महिरबानी। तव्हां ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो, तव्हांजे ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे। माना बसि त जॾहिं असां चवंदा आहियूं, मां हाणे थोरो इनखे क्लियर थो करणु चाहियां, हेपेटाइटिस जा 2 ग्रुप आहिनि, ए ई खे छॾे जेकॾहिं बी ऐं सी जी ॻाल्हि था करियूं त उनजो चवणु आहे त उहा रतुबतनि जे ज़रिए या रत जे ज़रिए हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ताईं मुंतक़िल थींदी। पर जॾहिं हिन जो अधे जो जेको सुवाल खुशो साहिब जो इहो त जॾहिं होटलनि ते जेके माण्हू कमु था कनि, जेके बि उहे हर शइ उते भाॼियूं पचाइनि था, मानियूं पचाइनि था, अटो बि ॻोहिनि था, सफ़ाई था ऐं भाॼियूं कटीनि बि था, त छा उन्हनि जे ज़रिए बि इहे हेपेटाइटिस बी ऐं सी फैलिजी सघे थी? भाई साहब, हक़ीक़त इहा आहे त जीअं हेपेटाइटिस बी ऐं सी जी ॻाल्हि कयो, हुनजो लिखियलु आहे पारेंटल रूट। पारेंटल में हक़ीक़त में इहो रूट अचे कोन थो, इज़ नॉट मोस्ट कॉमन। पर किताब इहो बि लिखे थो गॾोगॾु त 30 खां 40% जेके सीक्रीशन्स आहिनि, जीअं सलाइवा, स्वेटिंग आहे, जेके बि सीक्रीशन्स आहिनि बॉडी जूं, उहे करे सघनि थियूं। सो पॉसिबिलिटी स्टिल मां इहो कोन चवंदुसि त असां इहो चऊं त एग्ज़ैक्टली। सो पॉसिबिलिटीज़ आहिनि त इहे हितां ट्रांसफर थियनि, इहो हिकिड़ो पॉसिबल आहे। हिकिड़ो आहे त जॾहिं इहे भाॼियूं या जेके मानी जॾहिं गरम थियनि थियूं, जॾहिं उहे पचायूं वञनि थियूं, त पोइ त इन वायरस जो कंसेप्ट न रहणु घुरिजे। ॾिसो भाई साहब, हीउ जेको वायरस आहे, जॾहिं हीट जी ॻाल्हि कंदासूं न, ऑटोक्लेव में जेकॾहिं तव्हां हिन वायरस जी ॻाल्हि कयो, 100 डिग्री सेंटीग्रेड ते बि ऑलमोस्ट 10 खां 15 मिनट परसिस्ट रहे। पोइ हाणे इहो तव्हां हिनखे आज़ादु नथा करे सघो, आज़ादु नथा करे सघो। डॉक्टर साहब, तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, अञा वधीक ॻाल्हाईंदासीं हिननि मामलनि ते, पर वक़्तु थियो वक़्तु जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अमान लाल बस सां शुरू कयूं। डॉक्टर साहब, वक़्फ़े खां पहिरीं तव्हां जेका ॻाल्हि पई कई त जेके बि जेकॾहिं असां मैदे जी ॻाल्हि था करियूं त इहा बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो इन्वेस्टिगेशन कजनि ऐं प्रॉपर उनजी दवा खजनि, जीअं मैदे जी बीमारियुनि खां जान छुटी सघे, छो त इनखे ख़तमु करण में ॾाढो टाइम थो लॻे। हाणे हिकिड़ो ॿ लफ़्ज़ असांखे इहो ॿुधायो त गर्मी खां बचाव जा 2-4 तरीक़ा ॿुधायो, पोइ डेंगी फीवर ते वञिणो आहे असांखे, त उनजे बारे में ॿुधायो। गर्मी में बचाव जा कहिड़ा तरीक़ा हिननि ॾींहंनि में असां इस्तेमालु करियूं जीअं असांखे हीट स्ट्रोक न थिए? बसि भाई साहब, क्विकली मां तव्हांखे इहो ॿुधायां त पहिरियों त अननेसेसरी घणा न आहिनि हिकिड़ो जेको असां रिवाइज़ था कयूं, ऐं हर वक़्तु पाणी पीअणो आहे, फ्लूइड तव्हां जेके पाणी खे सादो नथो वणे, शरबत पीए, डायबिटिक न आहे त, या वरी जेके डाइट टाइप जा जेके मशरूबात आहिनि डायबिटिक वारा, उहे बि यूज़ करे सघनि था। ऐं ॿियो पंहिंजो जॾहिं बि निकिरनि त फुल आस्तीन वारा कपिड़ा हुजनि। ऐं ॿियो कोशिशि करे अननेसेसरी ॿाहिरि हीट में न निकिरनि। सुबुह जो 11 खां 4 बजे वारो जेको टाइम आहे, इन में कोशिशि करे अवॉइड कनि। सो क्विकली आउं चवंदुसि त इन्हनि शयुनि ते कंट्रोल कनि, ऐं जेकॾहिं तकलीफ़ हुजे त फौरन डॉक्टर सां रुजू कनि। ऐं पाण जे मथां ॿियो न बि पाणी त हारे सघनि था, इहो तमामु आसान तरीक़ो आहे, गर्मी खां बची सघिजे। त हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। वॾी महिरबानी। वॾा केरु? साईं मां साहब मोहम्मद नवाज़ पवार खैरपुर नासिर शाह। वॾी महिरबानी मोहम्मद नवाज़, छा पुछंदो डॉक्टर साहब? IgM जेको टेस्ट आहे उहा पॉजिटिव आई आहे। ठीकु आहे। ॿियो ऐं उन खां अलावा जिस्म में दर्द ऐं जिस्म ते जलन जेकी आहे ॾाढी रहे थी। ठीकु आहे। मोहम्मद नवाज़, वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई, पहिरीं बि इहा ई कॉल कई, उहो ई टाइफाइड वारो त जेको तव्हांखे ॿुधायो उहा पॉज़िटिव आहे, उहा तव्हां चयो त पॉज़िटिव रहनि थी, पर हिनखे हाणे तव्हां मुतमिन कयो त इहो टाइफाइड न आहे, ख़तमु थी चुको आहे बसि, ऐं जेकॾहिं ज़रूरत आहे त कंहिं वरी डॉक्टर न। इन में इहो आहे त हिनखे ॿीहर रीइन्वेस्टिगेट कबो, ॿीहर बि असां उन्हनि खे थोरो ॾिसी वठंदासीं, छो त डेफिनेट जेको टाइफाइड जो टेस्ट आहे उहो बोन मेरो, ब्लड ऐं जेको आहे यूरिन ऐं स्टूल कल्चर आहे। पोइ जॾहिं कल्चर में का शइ अचे थी
त उन शइ खे असां फोकस कंदासीं। बाक़ी मेन शइ आहे त पंहिंजो टेम्परेचर तव्हां चेक करियो, उहो मेंटेन जे टेम्परेचर नॉर्मल आहे त टाइफाइड जो कंसेप्ट ई कोन्हे, छो त टेम्परेचर टाइफाइड जी पहिरीं ऐं प्रोमोस्ट ऐं मोहम्मद नवाज़ जी ॿिए दफ़े काल मां इहो अंदाज़ो लॻाए त हू काफ़ी परेशान आहे इन करे, डिप्रेशन में पियो वञे, तंहिं करे हुनखे परेशानी खां बचो, डिप्रेशन खां बचो, बीमारी का एतिरो मसइलो कोन्हे, जेतिरो तव्हां परेशान थींदो ओतिरो बीमारी IgM बि अचे, IgG अचे, नो प्रॉब्लम। अच्छा डॉक्टर साहब, डेंगी फीवर जेको हिन वक़्तु तमामु काफ़ी हलियो त उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, पोइ मां बचाव ते ईंदुसि, कीअं ख़बर पए त हिकिड़े माण्हू खे जेको सो डेंगी फीवर थियो आहे? हिकु त बुखार थींदो ऐं ॿियो इन जो जेको जिस्म आहे न वाहिद साहिबु, इन ते तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ा पेटिकल निशान जेको इर्दमेटिस यानी रेड निशान नज़र ईंदा। ऐं सिंपल तव्हांखे क्विक हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं तव्हां हुनजे मथां पंहिंजो फिंगर्स रखी प्रेस करे वरी छॾींदव त तव्हांजी फिंगर प्रिंट साइन हुन ते ईंदी, इन खे असां चवंदा आहियूं फिंगर प्रिंट साइन। ऐं तव्हां आइज़ ॾिसंदव हुन जूं कंजेस्टेड बिल्कुलु हूंदियूं ऐं फ्लू लाइक सिम्टम हुन हूंदा, लिथार्जिक हूंदो बिल्कुलु, ऐं जेको आहे सो पेटिकल स्पॉट्स तव्हांखे नज़र अची सघनि था। जेकॾहिं हाई ग्रेड फीवर हूंदो, हाई ग्रेड बि ऐं इंटरमीडिएट ग्रेड बि थी सघे थो, मतिलबु हाई ग्रेड अमूमन इन में फीवर जेको हाई ग्रेड, पर इहे जेके तव्हां निशानियूं ॿुधायूं इहे त ॿियनि वायरस में बि इहे साॻियूं थींदियूं आहिनि, त पोइ तव्हां हिन में डिफरेंशियल डायग्नोसिस कीअं कंदो त हीउ जेको आहे डेंगी आहे? बैक बोन में जेको आहे डेंगी में तमामु घणो दर्द थींदो आहे, जंहिंखे असां बैक बोन फीवर बि चवंदा आहियूं हिनखे। सो करंगे जी हॾी जेकी तव्हांजी आहे हितां खां वठी पूरी बॉडी में इहो सूर जेको आहे, इहा ख़ासि इन जी निशानी जेकी असांखे घणो ड्रैग कंदी आहे उहा इहा ई हूंदी आहे। ॿियो क्विक टेस्ट अॼुकल्ह थियनि पिया, डेंगी एंटीजन ऐं डेंगी एंटीबॉडी ॿई टेस्ट क्विकली ऐं स्पेसिफिक टेस्ट आहिनि, इहे तव्हां करे क्विकली। ॿियो त डेंगी जो कोई एंटी वायरल ट्रीटमेंट अवेलेबल न आहे, तव्हांखे मेन ट्रीटमेंट आहे फ्लूइड ॾियणु। जीअं हीट स्ट्रोक में तव्हां फ्लूइड ॾिनी, अहिड़े नमूने सां हिन में बि तव्हांखे फ्लूइड ॾियणा आहिनि मैक्सिमम, ऐं जेकॾहिं ओरल नथो वठी सघे त तव्हां इंजेक्टेबल ॾींदव। ऐं डेंगी तव्हांजे बॉडी जे हर पार्ट ते इफेक्ट करे थो, ब्रेन ते बि कंदो आहे, जेके इंसेफेलोपैथी चऊं असां। अच्छा, इन जो इलाज मौजूदु आहे? जेकॾहिं डेंगी जो इलाज स्पेसिफिक एंटी वायरल ड्रग न आहे, पर मतिलबु सपोर्टिव ट्रीटमेंट कंदा आहियूं। प्लेटलेट घटि पाइनि, जेकॾहिं सीवियर घटिजनि 10,000 खां हेठि वञनि तव्हां प्लेटलेट ऐं पेशेंट ब्लीड बि करे। अच्छा, ये बचाव जा कहिड़ा तरीक़ा? बचाव डेंगी मॉस्किटो तव्हां इहो स्प्रे आहे, तव्हां घर में जेको आहे किथे पाणी पंहिंजो खड़ो न रखो ऐं बर्तन जंहिं में पाणी आहे उनखे ढके रखो, ऐं पंहिंजी जेके खिड़कियूं आहिनि उन में तव्हां मॉस्किटो एंटी मॉस्किटो जेके नेट्स जारियूं हूंदियूं आहिनि उहे तव्हां लॻायो। ऐं ॿियो रेगुलर स्प्रे कयो पंहिंजे घर में, ऐं फुल आस्तीन जा कपिड़ा पायो, ऐं जेके नेट्स आहिनि जेके तव्हां घर में हलायो था धुएं वारा या बग़ैर धुएं वारा, जेकॾहिं इहे बचाव जा तरीक़ा हुजनि, मच्छर जे चक खां बचिजे त डेंगी को एॾो ख़तरनाक कोन्हे, पर बचणु ज़रूरी आहे। डॉक्टर साहब, टाइम ख़तमु थी वियो, कांगो ते मूंखे ज़रूरु ॻाल्हाइणो हुयो, पर टाइम ख़तमु थी वियो, मैसेज छा आहे? वाहिद साहिबु, मां पंहिंजे नाज़रीन खे इहो अर्ज़ु कंदुसि त हीअ गर्मी जी मौसम आहे, कोशिशि करे पंहिंजे अननेसेसरी टाइम ते ॿाहिरि न निकिरो, कंहिं एमरजेंसी में या जॉब जे सिलसिले में निकिरो त पंहिंजा फुल कपिड़ा पाए करे, फुल स्लीव्स वारा कपिड़ा पाए या मथो पंहिंजो ढके करे तव्हां अम्ब्रेला यूज़ कयो, हेठि यूज़ कयो या को कपिड़ो यूज़ कयो। पाणी हर वक़्तु पाण सां गॾु साथ रखो, पंहिंजे घर खे साफ़ु सुथिरो रखो, किथे बीठल पाणी न छॾियो, ऐं मॉस्किटोज़ खां पंहिंजी ऐं पाण खे ऐं पंहिंजी फैमिली खे बचायो, त इंशाअल्लाह ताला सॼो ख़ैरु थी वेंदो। तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु जेको असांखे हीट स्ट्रोक ऐं डेंगी बाबति ॼाण ॾेई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जॾहिं हिन गर्मी जे मौसम में जेके बि एहतियाती तदाबीर आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करणु घुरिजे ऐं मच्छर जे चक खां बचंदा रहंदासीं त असां हिन मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचंदा रहंदासीं। डॉक्टर साहिब जी हिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श मावरा खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।